जमियत तलबा जो हिकिड़ो वीचारो अंधड़ो कारकुन हेॾो जो मुशरो कयो जंहिंमहिल इहो आज़ादी मार्च थियो उन महिल उन अंधड़े वीचारे खे जमियत तलबा जे कारकुन खे नबी साईं जी निंड में ज़ियारत नसीब वो कसम खणी तो ॿुधाए त निंड में मांखे नबी साईं जो दीदार थियो फरमाए तो वो हाफिज़ ज़गोरो तो प्यारे नबी मोहम्मद करीम फरमायो तो मुंहिंजा प्यारा उम्मती मुंहिंजा गुलाम मां मोहम्मद करीम तोखे चवां थो इहा मुंहिंजी ॻाल्हि सभिनी ताईं पुॼाए त जेको मौलाना फज़ल रहमान आहे इहा जेका जमियत उलमा इस्लाम वारी जमात आहे इहा मां मोहम्मद करीम जी जमात आहे सभिनी सां साथ ॾियो इहा हक़ वारी जमात आहे क़यामत जे ॾियारे इहा जमात मां मोहम्मद करीम सां गॾु हूंदी मां ई हिननि खे पहाड़ सां गॾु बिश्त में वठी हलंदोमान अंधड़ो वीचारो कुरान मजीद मथे ते रखी ॻाल्हि पियो करे साईं निंड में नबी साईं जो दीदार थियो ऐं साईं जन हीअं अज़ीज़ो ये जमियत उलमा इस्लाम जमियत उलमा इस्लाम वॾे मान ऐं शान ऐं फज़ीलत वारी जमात आहे अॼु इरादो कयो चओ इंशाअल्लाह हिन में रुकनियत भराईंदासीं चओ इंशाअल्लाह आमड़नि ऐं भेनरनि जी बि रुकनियत भराईंदासीं भरायो रुकनियत जमियत उलमा इस्लाम जमियत उलमा इस्लाम दीन जी महिनत कयो उलमा जो दिफ़ा कयो दीन जो दिफ़ा कयो कुरान शरीफ़ जो दिफ़ा कयो महिरबानी करे नेकिन जो पाण में ख्याल पैदा कयो हिक ॿिए खे